सरकार तरफां पेट्रोल की क़ीमतुनि में इजाफ़ो करे हिकु दफ़ो हींअर आवाम खे ॻणतीअ में मुब्तला कयो वियो आहे। केरोद्दीन भुट्टो जी रिपोर्ट। जी हिन वक्त में मौजूद आया बख्शापुर के एक पेट्रोल पंप से जिते पीटीआई हुकूमत सरकार पर एक ही महीने में पेट्रोल की कीमतन में 9 रुपया वाध करे अवाम मथा महंगाई जो पहाड़ किरायो वियो है। हिते असां सां शहरी मौजूद आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त पीटीआई हुकूमत के हवाले सां वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। छा चऊं, हुकूमत जे लाइन था 1 रुपयो तो वधाइनि था 5 रुपया। रात जो निंड पिया आहियूं, सुबह जो उथूं था तो चई पेट्रोल वधियल आहे। छा कयूं, अवाम छा करे। हुकूमत असां तीअं सम्झूं था हुकूमत अवाम जे वात मों गिराह कढी वरितो आहे। हाणे अवाम ख़ुदकशी करण लाइ तैयार आहे। अल्लाह समझ ॾींदो, लेकिन ईअं करण खान साहब खे करण नथो घुरिजे। जे आज़ार में आ कुछ तो सोचे काॾे विया आहिनि जा, मदीने जी रियासत काॾे वई, सस्ता घर काॾे विया, का शइ न मिली आहे असांखे, का शइ न मिली आहे। किथे बि तरक़ियाती कमु नज़र नथो अचे, रुगो पेट्रोल ते ज़ोर आहे, पेट्रोल ते ज़ोर आहे। जॾहिं सऊदी अरब पेट्रोल ॾिनो हो पाकिस्तान खे त 63 रुपये में हलाए पियो, चवे पियो त मां अवाम खां अगरि पैसा कढणु चाहियां त कढी सघां थो। पोइ उहो ई हाणे पैसा कढणु शुरू कया अथसि। रात जो निंड पियूं, हर 15 ते तेल वधे थो, हर 15 ते तेल वधे थो। छा कयूं, आज़ार में हूं। इन टाइम 130 रुपया लीटर थी वियो आहे। पहिरियों हुयो 80 रुपया लीटर हुयो, तो सफ़र गुज़ार गरीब माण्हू जो थींदो पियो। हाणे गरीब माण्हू जी मज़दूरी आहे 600 रुपया, उनमें 130 रुपया पेट्रोल आहे। आख़िर गरीब छा करे, या तो पंहिंजो सफ़र गुज़र करे, या बचड़नि खे तालीम ॾे, या तो पंहिंजो घर हलाए। आख़िर गरीब करे छा। गरीब जो जीअण जंजाल थी आयो आहे। असां बराए महिरबानी इहा गुज़ारिश कंदासीं त पेट्रोल जूं क़ीमतूं जेकियूं आहिनि त पहिरियां जीअं घटि हुयूं उन ते रखियूं वञनि। साईं पेट्रोल महांगो जो 10-15 ॾींहंनि अंदरि एतिरो वधियो आहे। असां इन बारे में चऊं था त इन खे रेट खे घटि कयो वञे ऐं आवाम सां एतिरियूं जेकी मुश्किलात आहिनि, एतिरी महांगाई आहे, उनखे घटि कयो वञे। न त आवाम जो जेको हाल हिन टाइम थी चुको आहे, तमामु ॾुखियो हाल आहे। ऐं इन ॾुखियाई वारे हाल अहवाल में जेको आहे तमामु आवाम परेशान आहे। उन जे लाइ महिरबानी करे पेट्रोल खे घटायो वञे। जी अवां शहरियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो चवणु आहे त पीटीआई हुकूमत सरकार पारां तब्दीली जूं त वॾियूं वॾियूं दावूं कयूं हुयूं, जेको हिते हिन टाइम कोन नज़र पियो अचनि। ऐं पेट्रोल जी क़ीमतनि में जेको आहे त हर 15 ॾींहं जेको आहे त इज़ाफ़ो कयो पियो वञे। जेको आहे त हिन टाइम बि राति जेको आहे त पेट्रोल जी क़ीमत में 4 रुपया इज़ाफ़ो थियो आहे। उन्हनि चयो आहे त आम वाइपे जी शयूं बि जेको आहे आसमान सां ॻाल्हियूं करणु लॻियूं आहिनि। हुननि पंहिंजो पीटीआई हुकूमत खे अपील कई आहे त फ़ौरन नोटिस वठी हिन महांगाई जो जेको पहाड़ आहे हिन ते ज़ाब्तो हाणे जेको आहे त असांखे कुझु रिलीफ ॾिनो वञे। कैमरामैन मोहम्मद उमर भुट्टो सां गॾु खियारदीन भुट्टो, ऑनलाइन इंडस्ट्री बटाणी।